मिडल स्कूल मिठो खान शेख खे तालीम खपे, तालीम खपे, तालीम खपे। मीरपुर साकरो जो मशहूर कदीमी ॻोठ मिठू खान शेख जो मिडिल स्कूल ज़बून हाली जो शिकार आहे। शागिर्द ॿार वणनि जे हेठां तालीम पढ़ाइण ते मजबूर थी विया आहिनि। शागिर्दनि, उस्तादनि ऐं ॻोठाणनि पारां स्कूल जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि में नूर अहमद शेख, मौलवी मुश्ताक शेख, हेडमास्टर एहसान बलोच, गुलाम मुस्तफ़ा दल, एजाज महमूद, शाहिद शेख, कासिम पठान शामिल हुआ। इन मौके ते अॻवाननि, शागिर्दनि समेत ॻोठाणनि एहतजाज कंदे ॿुधायो त मिडिल स्कूल मिठू खान शेख गुज़िरियल 5 सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे। शागिर्द मजबूर थी करे स्कूल खां ॿाहिरि वणनि जे छांव में तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। हिननि तालीम सां लाॻापियल इख़्तियारनि समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि खां फौरी तौर मुतालबो कयो आहे त मिडिल स्कूल मिठो खान शेख खे जल्द खां जल्द बिल्डिंग ॾिनी वञे, जीअं शागिर्द आसानी सां तालीम पिराए सघनि ऐं मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त क़दीमी ॻोठ मिठू खान शेख जो मिडिल स्कूल ज़बून हाली जो शिकार आहे, जंहिं सबबि मासूम ॿारड़ा पट ते ॿाहिरि वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि।